अस्सलाम वालेकुम। अॼु असां पहिरें क्लास जो सबक चौथों पढ़ंदासीं। शुरू करियूं था, हिकु हिकु लफ़्ज़ करे पढ़ंदासीं। सबक चौथों। प्यारो नबी सल्लल्लाहु अलैहि वाला आलिहि व सहाबिहि वसल्लम असांजो नात। नात वारो हुनखे चवंदा आहिनि जंहिंमें रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तारीफ़ कई वञे। शुरू कयूं था। सुहिणो नबी असां जो, प्यारो नबी असां जो, आयो न अहिड़ो ईंदो, नियारो नबी असां जो, हाकिम हकीम आहे, ॿारो नबी असां जो, ॿारनि सां प्यार जंहिं जो, प्यारो नबी असां जो। हाणे रवां पढ़ंदासीं पूरो सबक। सबक चौथों। प्यारो नबी सल्लल्लाहु अलैहि वाला आलिहि वसहबिहि वसल्लम असांजो। सुहिणो नबी असांजो, प्यारो नबी असांजो, आयो न अहिड़ो ईंदो, नियारो नबी असांजो, हाकिम हकीम आहे, ॿारो नबी असांजो, ॿारनि सां प्यार जंहिंजो, प्यारो नबी असांजो।